Is it your thought or fact? इहो तव्हांजो ख़्यालु आहे या हक़ीक़त आहे? हिकिड़ो इहो सबबु हूंदो आहे जो माण्हू पाण अंदर में दुखी रहंदा आहिनि, ख़ुशि न रहंदा आहिनि, जो उहो ख़्यालनि खे हक़ीक़त करे सम्झंदा आहिनि। जी मिसाल ॾिजे त हिकु माण्हू कंहिं पार्टी में वञे, उते ॾिसे त को हुनजो पाड़े वारो आहे, उनखे ॾिठो पर उनखे कोई हाय न कयईं, कोई विश न कयईं, सलाम न कयईं, उनखे जेको आहे खीकारियईं न, त उनजे ज़हन में ख़्याल अची सघनि था त ही मूंखे जेको आहे लिफ्ट नथो कराए, इग्नोर थो करे मूंखे, पाण खे चङो मुड़ुस थो सम्झे, या इहो बि ख़्यालु अची सघे थो त भई मूंखे हफ़्तो अॻु में चयो मुंहिंजे ॿार खे स्कूल वठी वञजांइ, मां न कई, मां बिज़ी हुयुसि, अलाए उनजे करे कावड़ियल आहे। पोइ जॾहिं उनजे ज़हन में इहे ख़्याल ईंदा, ॾिसंदा त सॼे फंक्शन दौरान उहो सोचींदो रहंदो, परेशान हूंदो, ख़ुशि न रहंदो। माण्हू जॾहिं साम्हूं मिलंदसि पिए साईं, खिलंदो त अंदरूं फिकी खिल हूंदी, ॿियनि माण्हुनि सां मिलंदो त उनजी सॼी महफ़िल जो ई मज़ो ख़राबु थी वेंदो। छो त हुन ख़्याल खे हक़ीक़त करे सम्झो, हालांकि हिन जो कुझु सबूत न आहे त हू वाक़ई हुनखे इग्नोर थो करे, वाक़ई हुनखे जेको आहे पाण खे चङो मुड़ुस थो सम्झे। ऐं हक़ीक़त ॿी बि थी सघे थी, जीअं मिसाल जे तौर ते मुमकिन आहे हुन इहो सम्झो हुजे त भई हे त पाड़े जो आहे, रोज़ु मिलूं था, अॼु मौक़ो आहे, ॿियनि सां मिली वठिजे, सभिनी दोस्तनि सां जेके नवां नवां आया आहिनि उन्हनि सां मिलिजे, हे त रोज़ु मिलिया पियूं पाण में। या वरी इहो हुजे त भई मुमकिन आहे जॾहिं उहो ॾिठो हिक ॿिए खे, उन वक़्तु हुनजो ॿियो दोस्त साम्हूं नज़र आयो हुजे, चवंदो मां जेको आहे हिन सां मिलां, त कई सबब थी सघनि था पिया। पर जॾहिं माण्हू अगरि हिकिड़ी ज़हन में सोच ईंदी ऐं उनखे हक़ीक़त करे वठंदो, पोइ दुख पैदा थींदो आहे, परेशानी पैदा थींदी आहे। त जॾहिं बि अहिड़े क़िस्म जा ख़्याल अचनि त इहो पाण खां सुवालु पुछिजे, छा इहो मुंहिंजो ख़्यालु आहे या हक़ीक़त आहे? छो त इहा हिकिड़ी अहम ॻाल्हि आहे। असां ज़िंदगी में कई दफ़ा ज़हन में का सोच ईंदी आहे, कॾहिं घरवारी जे बारे में का सोच ईंदी, भाउ जे बारे में ईंदी, भेण जे बारे में सोच ईंदी, या दोस्त जे बारे में का सोच ईंदी, त हीअं ॻाल्हि आहे। असां सोच न, उनखे हक़ीक़त करे सम्झंदा आहियूं, ऐं हक़ीक़त करे असांजो मूड बि ओढ़ो थी वेंदो आहे। पोइ ॾिसंदो त माण्हू जेकॾहिं मूड ओढ़ो हूंदो, हलत चलत बि ओड़ी कंदो ॿियनि माण्हुनि सां, अॻियां बि वरी ओढ़ो ई जवाबु ईंदो तव्हांखे, त पोइ चवंदो ठी मां सही पियो सोचां। माना यानी जहिड़ी सोच हूंदी उन लिहाज़ सां हलंदासीं, अॻियो माण्हू बि वरी उअं ई हलंदो असां सां। तंहिं करे जॾहिं बि इहो ख़्यालु थो अचे थो, पाण खां सुवालु इहो पुछिजे, इहो ख़्यालु आहे या हक़ीक़त आहे? इज़ इट थॉट और इज़ इट फैक्ट? ॿियनि वीडियोज़ में असां ॾिसंदासीं त इहो कीअं असां इन ते जेको आहे चेंज कयूं, त असां जेका ख़्यालनि खे हक़ीक़तूं न सम्झूं, उन जा तरीक़ा बि असां डिस्कस कंदासीं ॿियनि वीडियोज़ में। हीअ वीडियो अगरि तव्हांखे पसंदि अचे, इनखे लाइक कयो, इनखे सब्सक्राइब कयो, ऐं घणे खां घणो शेयर कयो, जीअं माण्हुनि खे घणी मालूमात थिए इन जे बारे में। महिरबानी तव्हांजी।